जोहर जमाली मां रिपोर्टर प्यार अली हालोजी। जोहर जमाली जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में कणक जो फसल मुकमल तौर पची तयार थी वियो आहे, पर सरकारी अघ मुक़ररु न थियण सबबि आबादगारनि में ॻणितीअ जी लहर पखिड़िजी वई आहे। आबादगारनि जो चवणु आहे त भाण, ॿिज, पाणी ऐं मज़दूरीअ जा ख़र्च इंतहाई वधी विया आहिनि ऐं वरी तेल जे अघनि अचानक वाध सबबि कणक खरपोसरी ओहर छाबो घटि अघ ते विकिरो थी रहियो आहे। ज़मींदार ख़बरदार कयो आहे त जेकॾहिं हुकूमत जल्द ख़रीदारी पॉलिसी जो ऐलान न कयो त खेनि वॾो माली नुक़सान पहुची सघे थो ऐं ईंदड़ फसलनि में बि उन जा नाकार असर पइजी सघंदा। आबादगारनि पारां सिंध हुकूमत खां फौरी तौर कदम खणी कणक जो मुनासिब अघ मुक़ररु करण की अपील कई वई आहे।